इन में अल्लाह ताला घोड़न जी टापन जी कसम तो खणे आयते करीमा वदूल मस्ततु मिन कुवती यो कुरान पाक जी आयत आ त ये जे कान त दुश्मन जे करे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, ताने पांचो मौलवी हबीब सुमरो जसन जे प्री प्यारा दोस्त सैयद गुल नवाज शाह साहब जो सा मौजूद सैयद गुल मोहम्मद शाह असा मौजूद है। उन्हीं को हाल हवाल कंदासीं। साईं शहपर ता ॾिठा हूंदा छो जे करे शहपर असांजे सिंधी क़ौम जेके हुजे शाह साहब आहे उहे असांजा सिंधी जेके आहिनि उहे शहपर वॾा रखंदा आहिनि। शाह साहब शहपर रखिया आहिनि। तव्हां शहपर अञा ॾिसी सघो था। थोरो कैमरा हाणे साईं शहपरनि ॾे साईं तव्हां चौतारी फिरायो हे शहपर साईं तव्हां ॾिसी रहियो था। माशाअल्लाह साईं एतिरो घणो ख़र्चो आयो आहे शहपर में साईं। मां इन ते वॾो ख़र्चो थींदो आहे। इहो जेको आहे त बादाम रोगन जेको आहे न तमामु महांगो आहे। माण्हू ॿियो मां आर्मी जो माण्हू आहे, एक्स आर्मी। अच्छा। तो असां आर्मी में जेका उस्ताद हूंदा आहियूं ट्रेनिंग कराईंदा आहियूं उन्हनि खे शहपर जेको आहे त स्पेशल रखाए वेंदा आहिनि। उनजो अलाउंसिस थींदो आहे। अच्छा। अलाउंस मिलंदा आहिनि। सही सही। ऐं इन्हनि जी हिकिड़ी वॾी जेको आहे त उहा क़दुरु थींदी आहे ऐं इन्हनि खे वॾो हिकिड़ी इज़त जी निगाह में जीअं बाडरा बागा बाडरा उते सलामी वेंदा आहियूं या ड्रिल ग्राउंड में वेंदा आहियूं ट्रेनिंग कराईंदा आहियूं। ऑफिसर कैडेट कॉलेज कैडेटनि में जीअं PMA काकूल आहे उॾे वेंदा आहियूं। सेंटर हूंदा आहिनि। हिन में छा इस्तेमालु कयो शहपरनि में? न भई कुदरती जेको आहे त बसि इहा अल्लाह जी मूंखे जेको आहे त इहा सही सही। हा जी हा। तव्हां जिथे किथे माण्हू वेंदा तव्हां सेल्फी कढाईंदा हूंदा छा? हा बिल्कुलु बिल्कुलु। वॾा वॾा हिते जेको आहे त कारना अंग्रेज़ ईंदा आहिनि फायरनि जा। उहे जेका आहिनि त मूंसां बीहंदा आहिनि, मूंसां ॻाल्हाईंदा आहिनि। ऐं जेको आहे त माशाअल्लाह मूं पढ़ियल लिखियल आहे। ऐं ॿियो मां उस्ताद आहियां पाकिस्तान आर्मी जो उस्ताद। साईं उस्ताद बि आहे पाक आर्मी जो ऐं ड्यूटी बि साईं जी उते आहे। साईं शहपर तव्हां बिल्कुलु ॾिठा हूंदा एॾी महिनत कई अथई यार। ॾिसो त सही इहे तेल इस्तेमालु करे थो बादामनि जा। असां सुकी ऐं बादाम खाई खाई साईं उन जा तेल ठारा शहपरनि खे दोड़े साईं। वाह साईं वाह। ॿियो साईं ख़ैरु आहे? मौला जी दुआ आहे ख़ैरु। कहिड़े ज़िले खां आहियो साईं तव्हां? मां साईं उच्च शरीफ जो आहे। डिस्ट्रिक्ट मुंहिंजो भावलपुर आहे। इन वक़्तु मां डिस्ट्रिक्ट मुंहिंजो शिकारपुर आहे। ऐं मां शिकारपुर में तालुको मुंहिंजो खानपुर आहे। सही। मुंहिंजो फिका जाफरिया सां तालुक आहे। असां हिन वक़्तु किथे मौजूद आहियूं साईं? साईं असां डिस्ट्रिक्ट शिकारपुर ऐं कुंदन लॉज ते जेको आहे कुंदन होटल लॉज जेको आहे हिते मां सिक्योरिटी ऑफिसर आहियां। सिक्योरिटी जो इंचार्ज आहियां। सही। एॾा सभु जो फूल आर्मी जा हे तव्हांजा फूल आहिनि। असां क़रीब अनपढ़िया फिरंदा था वञनि। असांखे बि त फूल हुजणु खपे। साईं हे जेका आहिनि न इहे आर्मी जा आहिनि इहे न मिलंदा आहिनि। हा आर्मी में क्वालिफाइड थियणो पवंदो आहे। उन जी लोकेशन ते कमु करिणो पवंदो आहे। ट्रेनिंग में जेको आहे त जानमारी करणी पवंदी आहे। हिकिड़ी वॾी मुशक़त काटे करे इहे मिलंदा आहिनि। साईं तव्हां ॾिठो छहपर माशाअल्लाह उहे त सफ़ा बम्बार लॻा पिया अथसि। हीअं जिनो ख़बर पए थी जीअं माना जंग जो मैदान हुजे। हीअं सम्झि साम्हूं हिकिड़ो अहिड़ी शइ हुजे जीअं माना हथियार वथियार गोलियूं न लॻनि। साईं माशाअल्लाह छहपर ईअं लॻा पिया आहिनि। तव्हांजी मां ॻाल्हि कटां थो। तव्हां ॻाल्हि कई जंग जे दौरान इहो जेको आहे त असांखे जंगे बदर जो वाक़ियो आहे। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ ला को घुरी जंहिं कुफार जी ताक़त घणी हुई मुसलमाननि जी घटि हुई। पोइ असां वटि बुज़ुर्ग घणा आया उन्हनि जवान घणा। पोइ उन वक़्तु आयत करीमा लथी उन में जेको आहे क़ुर पाक जी आयत आया। पोइ असां कसम परेड कराईंदा आहियूं पाक आर्मी में ग्राउंड में। त हुते जेको आहे न पोइ इन में अल्लाह ताला चए थो तयारु रखो पंहिंजी कुवत ज़राए जंग सां जेका दुश्मननि मुंहिंजा ऐं तव्हांजा मां बहितर थो ॼाणा। पर इन में अल्लाह ताला घोड़नि जी टापनि जी कसम थो खणे आयते करीमा वदूल मस्ततु मिन कुवती इहो क़ुर पाक जी आयत आहे। त इहे जेका आहिनि त असां दुश्मन जे करे रखंदा आहियूं। जे दुश्मन असांजे साम्हूं अचे न असां उन खे पसपा करे सघूं नाबूद करे सघूं। ओके ख़ुदा या अली मदद।